नाज़रीन, हैदराबाद जे इलाइक़े कासमाबाद में स्टेट एजेंसियुनि जे मालिकनि में थींदड़ चूंडनि जे हवाले सां हैदरी पैनल जे मरकज़ी चूंड ऑफिस अलमदार चौक ते क़ाइमु कई वई। हुन हवाले सां ॾिसूं था एजाज़ खोसो जी ही रिपोर्ट। हैदरी पैनल जे इजलास ते ही जेके दोस्त गॾु थिया आहिनि शॉर्ट मैसेज ते असांखे उमेद आहे त ही दोस्त अॻियां खटे करे ऐं जेके कासमाबाद प्रॉपर्टी डीलरनि जा जेके मसइला आहिनि ऐं जेके मुख्तियार कार ऑफिस में जाम ॿिया आहिनि जेके रुकियल मसइला आहिनि ही दोस्त हल कंदा। असांजो मशहूरु असांजो जेको आहे महिनतूं इहे इन जे लाइ आहिनि जो स्टेट एजेंसी वारा तमामु हिकिड़े मुश्किल में आहिनि, मजबूर आहिनि, उन्हनि जा को बि कमकार नथा थियनि। जेकी पहिरीं पीटीए में माण्हू आया उन्हनि को बि कमकार कोन कयो, ॾाढो स्टेट एजेंसी वारनि खे परेशान कयो। उहे वीचारा एॾा परेशान आहिनि जिते किथे हर मसइलनि में हू फाथा पिया आहिनि। असां इन जे करे ही हैदरी पैनल ठाहे पंहिंजे पैनल ते बीठा आहियूं। हैदरी पैनल जी मरकज़ी ऑफिस जी इफ्तिताही तकरीब थी गुज़री आहे, जंहिंमें असां नामज़द उम्मीदवार असांजे सदारती मुख्तियार कोसो ऐं जनरल सेक्रेटरी उम्मीदवार अब्दुल फताह मेमण साहब जो ऐलान कयो वियो आहे ऐं सभई दोस्तूं पंहिंजी पंहिंजी ईंदड़ इलेक्शन जे हवाले सां हिकमत अमली ऐं तजवीज़ूं पेश कयूं। इलेक्शन जे बारे में हिकिड़ो लफ़्ज़ तव्हांखे चयो, सभिनी दोस्तनि खे हिकिड़ो मैसेज ॾींदुसि कि इलेक्शन हिकिड़े ॾींहं जी आहे। ज़ाती तौर ते जेको आहे सभु हिकु ॿिया दोस्त आहियूं, ॿाहिरि आहियूं, हिन खे अञा जो मसइलो न ठाहिजो। ही हैदरी पैनल जे जेको दोस्त मुख्तियार कोसो सां प्यारियो आहे, मुख्तियार कोसो हिकिड़ो मोतबर दोस्त आहे, दोस्तनि यारनि जो यार आहे, हमेशह ॾुखे वक़्त में सभिनी दोस्तनि खे कमायो आहे।